को बि हल्को शुभो न हूंदो आहे। तव्हांखे जेकॾहिं का शइ अचे थी त तव्हां उन ते ई अमल पैरा थियो, उन ते ई अॻिते वधो ऐं उन ई राह ते हलो। हीअ उमिरि आहे ख़ासि करे शागिर्दनि जे लाइ, या उहे नौजवान जेके चाहिनि था त हू अॻिते हली कंहिं बि मंज़िल ते पहुचनि, त अॼु ई फ़ैसिलो करे छॾियो त तव्हांजी मंज़िल कहिड़ी आहे। जॾहिं तव्हां मंज़िल जो तयन कंदव, जॾहिं तव्हां मंज़िल खे ॻोल्हे लहंदव, त पोइ तव्हां आसानी सां उन जॻह ते पहुची वेंदव। पर जेकॾहिं उन ई रस्ते ते के मोड़ था अचनि पिया ऐं कॾहिं कॾहिं को माण्हू कंहिं शोबे में कामयाबु थो थिए, त पोइ वरी उन जे पासे ॾे हलणु हमाकत खां वधीक कुझु बि न आहे। तव्हां जेकॾहिं पाण खे समझदार, सियाणो ऐं अकुलमंद बनाइणु चाहियो था, त तव्हां हिकु ई मंज़िल मुक़ररु कयो ऐं उन ई मंज़िल ते पुरअज़म रहो, क़ाइमु रहो ऐं उन ई मंज़िल खां छा बि थी पए तव्हां कॾहिं बि न हटो। दुनिया में जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांखे कामयाबी हासिलु थिए, त हमेशह पंहिंजी कामयाबीअ जे तरफ़ वधंदा रहो। जेकॾहिं ॿियो को रस्तो वठिणो पए त उहो रस्तो वठो, पर मंज़िल साॻी रखो। मंज़िल चेंज कंदा रहंदव त तव्हां ज़िंदगीअ में कामयाबु नथा थी सघो, न ई वरी तव्हां कंहिं जॻह ते पहुची सघो था। तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं तव्हां को बि डिसाइड कंदा आहियो या तव्हां डिसीशन वठंदा आहियो, डिसीशन खां पोइ कमिट कंदा आहियो या अज़म कंदा आहियो, त उन खां पोइ हिकिड़ो मरहलो अचे थो एक्ट जो, त तव्हां अमल करणु शुरू करे ॾियो। ख़ाली ॻाल्हियूं करण सां फ़क़ति तव्हांजे ज़हन में रुॻो ख़्याल ईंदा, उहे ख़्याल तव्हांजे ज़हन खे अमल जे तरफ़ वठी वेंदा। अमल जी दुनिया वसी हूंदी आहे। अमल जी दुनिया में वक़्तु दरकारु हूंदो आहे। अमल जी दुनिया में कमिटमेंट हूंदी आहे। अमल जी दुनिया में माण्हू पुरअज़म हूंदो आहे। अमल जी दुनिया में सुठाई ऐं ख़राबी ॿई दरमियानी हलंदा आहिनि पिया। अमल जी दुनिया में कॾहिं तव्हांखे नाकामी थींदी, कॾहिं कामयाबी मिलंदी। अमल जी दुनिया में कॾहिं टोक थींदी, कॾहिं तारीफ़ थींदी। अमल जी दुनिया में सभु कुझु हलंदो आहे जेको आम ज़िंदगीअ में तव्हां असां सां गॾु हलंदो आहे पियो। तंहिंजे करे अमल जी दुनिया में अचो।